ॿिए पासे अव्हांखे ॿुधाईंदा हलूं सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त वज़ीर आज़म ॿुधाए त कहिड़नि इदारनि ख़िलाफ़ साज़िश पिया कयूं असांजे साल जे पहिरें महीने में कुझु वज़ीरनि तर्जुमाननि जी नौकरी वेंदी। अहम ख़बर आहे, अव्हांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त वज़ीर आज़म ॿुधाए कहिड़नि इदारनि ख़िलाफ़ असां साज़िश करे रहिया आहियूं। असां अहम ख़बर शेयर पिया कयूं। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त वज़ीर आज़म ॿुधाए कहिड़नि इदारनि ख़िलाफ़ साज़िशूं पिया करियूं। साल जे पहिरें महीने में कुझु वज़ीरनि तर्जुमाननि जी नौकरी वेंदी। अहम ख़बर आहे, अव्हांखे अपडेट कंदा हलूं। नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त वज़ीर आज़म ॿुधाए कहिड़नि इदारनि ख़िलाफ़ साज़िश पिया कयूं असां साल जे पहिरें महीने में कुझु वज़ीरनि तर्जुमाननि जी नौकरी वेंदी। असां अहम ख़बर शेयर पिया कयूं। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त वज़ीर आज़म ॿुधाए कहिड़नि इदारनि ख़िलाफ़ साज़िशूं पिया करियूं। साल जे पहिरें कुझु महीननि में वज़ीरनि तर्जुमाननि जी नौकरी वेंदी।